ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सोमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो प्रेस क्लब अॻियां ॻोठ मोहम्मद उमर सेठर जे रहवासियुनि पारां ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करण ऐं कूड़ा केस दाख़िल करण वारी अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी ज़िक्रुल्लाह सेठर, मुजीब उर्फ़ मोहम्मद सालिम, मोहम्मद उस्मान सेठर, ख़ान बहादुर रब रखियो, नज़ीर बुघियो, अली गुल बुघियो, असलम सेठर, अताउल्ला सेठर ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिते हिननि जो चवणु हो त असांजी सर्वे ज़रिए ज़मीन ते बाअसर पारां कब्ज़ो कयो वियो ऐं असां मथां कूड़ो केस दाख़िल कराया विया आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त असां सेठर बिरादरी जे ज़रिए ज़मीन ते 2000 एकड़ ते बाअसर शख़्स इरफान शहाणी ज़मीन ते कब्ज़ो कयो, जंहिंजे घर ते कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि ऐं हाणे असांखे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं असांजो फ़सल पिणु खंयो पियो वञे। एहतजाज कंदड़नि वस वारनि धुरियुनि खां मुतालबो कयो त मज़कूरा मामले जो नोटिस वठी ज़रिए ज़मीन ते कयल कब्ज़ो ख़तमु कराए, कूड़ा केस ख़तमु कराए इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।